जी बिल्कुलु, रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो ईंदे ई जेके आम वाइपे जूं शयूं आहिनि, मुर्गी, मच्छी, दाल, अटो, चांवर, गिहु, तोड़े, फ्रूट जा जेके अघ आहिनि उहे चोट चढ़ी विया आहिनि। जेके ग़रीब मिसकीन आहिनि उहे सेहरी ऐं इफ़्तारीअ जे लाइ जेके इहे शयूं ख़रीद करण खां क़ासिर बणियल आहिनि। इन हवाले सां जॾहिं मिराई टीवीअ तरफ़ां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई वई त उन्हनि पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। रमज़ान में हिते खाइण पीअण जी शइ वापारी जेके आहिनि वाॻूंखोर ॿीणियूं शयूं कयूं आहिनि, जंहिंमें गोश्त, मुर्गी, मच्छी ऐं तंहिंखां दालूं या फ्रूट वग़ैरह जेके बि आहिनि समूरा महांगा कया विया आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ गवर्नमेंट हिननि ते एक्शन खणे। हीअ असांखे रोज़न रखण में वॾी ॾुखियाई थिए थी, फ्रूट ग़रीब माण्हू किथां आणे सघूं। महिरबानी करे असां गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो आहे त महांगाई भलारे महीने में हटाई वञे। जीअं रमज़ान शरीफ़ भलारो महीनो बीठो आहे त ॿियनि मुल्कनि में हर शइ जा रेट किरंदा आहिनि ऐं असांजे मुल्क पाकिस्तान में इन्हनि शयुनि ते ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे। जीअं 2-3 ॾींहं पहिरियां असां कतल वठण वियासीं त 380 रुपया किलो मिले हुई। हिन वक़्तु पुछा कई आहे 550 रुपया किलो। इहा ई मुर्गी पहिरियां असां हाणे मिले हुई 500 रुपया किलो, हिन वक़्तु 550-600 रुपया थी वई आहे। हाणे ग़रीब माण्हू रोज़ो रखे कीअं, खोले कीअं? हुकूमत खे असांजी इहा ई अपील आहे त महिरबानी करे महांगाई ते कंट्रोल कनि। कैमरामैन इरफान अली अब्बासी सां अब्दुल गनी मुगल, मिराई टीवी न्यूज़, गेरेलो।